सा मुखातब कन। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अन्फुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही मस्जिद, यही मदरसा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही दरबार मोहम्मद है। खबर दे दो मरीजाने गुनाह को, फैज़े पैगंबर की बिला कीमत दवा मिलती है। आए जिसका जी चाहे। अरे माली न दे गाली, बिगाड़ा हमने तेरा क्या। ये चमन तो है सैर करने का, न घर मेरा न घर तेरा। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। कि तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तौक मोहम्मद की गुलामी का। अज 11 जून 2022 शनशर जी शाम आचर जी रात फैज़ाबाद खैरपुर जे अंदर इन मस्जिद मदरसे जे अंदर पंहिंजे बिरादर मोहसिन कारी अब्दुल वहाब फलपोटरी साहब जी हुकुम जी तामील कंदे ऐं कारी खलील अहमद साहब जी वालदा जे ईसाले सवाब लाइ जलसो मुनक़िद आहे। मां दुआ थो कयां अल्लाह उन बानी के जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब फरमाए। अजीजो, जिंदगी 4 ॾियण आहे। असां हिते रहण न आया हूं, मंज़िल असांजी अॻिना है। आख़िरत जे सफ़र जी असां तैयारी विसारी आहे। असां दुनिया जी हमेशा तैयारी में रहिया पिया। ये खैरपुर मीरस जे अंदर एक जगह ते घर होंदुसि, चवंदो कंहिं सुठी जगह ते मां पंहिंजी बैठक ठाया, बंगलो ठाया। रात ॾींहुं इन परेशानी में आ त मां पाण खे सफ़ा मथे कयां, पर क़बर याद ना है त क़बर जे अंदर मूंखे हिकु ॾींहुं वञिणो आहे। रात ॾींहुं दुनिया जो हिर्स, रात ॾींहुं दुनिया जी मोहब्बत। ओ दुनिया सां मोहब्बत करण वारा, क़बर तोखे रोज़ानो सॾींदी थी, नालो वठी चवंदी आहे, ओ फिलाणा फिलाणे जा पुट, मुंहिंजे मथो मस्ती गुरूर तकबर करे न घुम। मां त माण्हुनि जो जिस्म चेहरो मिटाए छॾींदियां, नाला निशान ख़त्म करे छॾींदियां। अॼु दुनिया में मामा थो करे, हिकिड़ी मुंहिंजे पेट में चवं थी कुझु सामान अमल साले खड़ी आ।
नमाज और कुरान सा मोहब्बत रखिया मां दिसण में मिट्टी जो खड्डो हां पर तुझे ला जन्नत जो बाग बन जी। अल्लाह कारी अब्दुल वहाब साहब जी घरवारी के शल जन्नत में आला मकाम नसीब फरमाए जो को वक्फे वक्फे ते खैरात जा प्रोग्राम वरी आलमन के सदे कुरान तो पढ़ाए। खुदा जो कसम खुश नसीब हुए मानो हिन जिन जे दुनिया में पी मां जीअरो। मां दुआ करण आयो हां त अल्लाह ताला पी मां जी खिदमत पी मां जी इज्जत पी मां जो एहतराम नसीब फरमाए। उहे नन मानुन खां पुछो जिन नंढपिण में अबो अम्मा न ॾिठो आहे। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइन त मां अम्मा आमना जे बतन में हम 6 महीनन जी उम्र जो हम त मुझो अबो दुनिया में हलियो वियो मां अबो ॾिठो ही न। वरी 6 सालन जी उम्र जो थियम त अम्मा भी दुनिया में हली वई। मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम फरमायो खैरपुर मीरस जा मुसलमानो जो अबो अम्मा जीअरो आ फरमायो वडो खुश नसीब भागन वारो आ फरमायो मां मोहम्मद करीम जे मुल्क मदीने न अचे बस उन्हनि जी खिदमत करे घर वेठे हज उम्रे जो सवाब मिली वेंदुस। एकड़े सहाबी हुजूर साईं के अर्ज कयो अल्लाह जा हबीब अबो अम्मा त बार बार असां जे साम्हूं ईंदो आ साईं जे 10 मरतबा ॾिसूं मुझे सोने नबी फरमायो 100 मरतबा ॾिसंदो भी हज उम्रे जो सवाब मिली वेंदव। असां वरी पी मां को कावड़िया वेठा अबो सडेस न छोरो ही किक कयूं मोटरसाइकिल जी अबा चे काडे चिमड़े वञा थो 5 गुले ते बिलाल पारक अबा हे दौर ना है अबे के निंड नथी अचे त रात जो खैर सा घर पहुचे। अबा ये आहे अले मां गलत तो गलाया थोड़ो पीमा जा फरमा बरदार वेजा सूर्यचन बाकी भली पंजी जाए ते वेठा होजन ता त पक पवे त अबे अम्मा जा फरमा बरदार केड़ा है। एक पीमा जा फरमा बरदार बाकिन ते मयार कानी। मां दुआ क्या तो त पीमा जी रब खिदमत नसीब करे आमीन त चो। कुरान फरमाए तो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। कुरान फरमाए तो इबादत अल्लाह जी के ऊपर पी मां सा सोना हलो असा दुनिया सा सोना हलंदाऊं पर पी मां सा सोना न हलंदाऊं। मुसलमानों कलमे वारो पाक नबी जा दीवानो मिठे मोहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो काश जेकॾहिं मां मोहम्मद करीम जी अमर जीअरी हुजे हा मां निमाज़ में हुजा हा सॾ करे अम्मा चवया ओ पुट मोहम्मद करीम मां मोहम्मद निमाज़ तोड़े भी अम्मा के जीअ सा जवाब दिया हा। मदीने जो मीर थई सोहणन जो सरदार थी जंहिंजे सदके रब जोड़ियो ही जहान थई। असा जो पाक मोहम्मद अरबी तो सब को शान में मान में मर्तबे में मकाम में इज्जत में मथे आ। तने के बुजुर्ग जो कायनात कया कठे तभी मुझो मोहम्मद मथे मथे हिरस जी पवन हुरा परियों छड़ो नेण खणी तके तभी मुझो मोहम्मद मथे मथे। सुभान अल्लाह जो आवाज मदरसे जे गेट के किरास करे ता त वेठलन के घर वेठलन के सुतलन के पतो पवे त मिठे मोहम्मद जा दीवाना अबे अम्मा जा फरमा बरदार मस्जिद में पहुंची गया। ऐ पीमा दुआऊं घरंदो आ त अल्लाह मुझे बच्चे की जिंदगी में बरकत दे मुझे बच्चे के सेहत दे मुझे बच्चे के तकलीफ न दे। पीमा कदे भी पंहिंजे बच्चे के दुखियो ॾिसण बर्दाश्त न कंदो अथव पर नौजवानो खुदा जो कसम मां बैत रबी में चवां थो मूंखे अल्लाह ताला पूरी इन सिंध बलोचिस्तान जी धरती ते वाइद कराया हिन पर पंजाब में भी मां वियो आहियां मां खुदा जो कसम खणी बैत रबी में चवां थो हिकिड़े पीउ खे 10 पुट हिन 10 जी ख़िदमत थो करे न्याणियुनि जी ख़िदमत करे थो घर जा कमकार पूरा करे थो पर पंहिंजूं ख़ुशियूं ख़त्म करे सभु ख़ुशियूं उन्हनि जी झोलियुनि में विझे थो पर 10 ई पुट जेकॾहिं हिकिड़ो अबो की दवा वठण लाइ परेशान गलत थो ॻाल्हायां हो चवंदो हो वठी ॾेस बाबा हे प्यारो अथसि मां न आहियां पी मां के बच्चा सब प्यारा आहिनि चओ सब प्यारा
छड़ो कंडो लगे न पो दिसा पे मां के पहुंचण दिसा पो जीव जीव करे मथो अदरा जे टाइम ते चीख मस कंदे हैं रण मस मस कंदे हैं अम्मा जी निंड फटी वई अले मुझे पुट के कन्न में सूर ना है अले पेट में सूर ना है अले कणी तकलीफ तो निंड न थी अचे भजंदा ईंदा सही वारो क्यों मौली साहब को फीणो तो रखोस सही कुरान पाक पढ़ोस मनो आराम अचेस डॉक्टरन के वतंदा गोलींदा डॉक्टर को दवा वठो ओ बेशर्म नौजवान पी मां जी नाफरमानी न कजा क़यामत कारी थी वेंदई जे पी मां जी इज्जत के इन जी दुआउन सा जन्नत जा फाटक खुली वेंदई पी मां जा पिटल मां खुदा जे कुरान जे गयो चवा तो दर पदर दिठा हिन रोड ते पिन दे दिठा हिन पी मां जी दुआ वारा वडे मकाम ते दिठा हिन जहाजन में उडाम दे दिठा हिन अल्लाह जाने तो पी मां जी खिदमत कंदे त दुनिया में भी कामयाब अगना भी कामयाब थी वेंदे को पतो नथी ओ तो ये पखी उडामी हल्या वेंदई जिन खिदमत कयो नंजो तो अज खिदमत करन को दुआ वट त मुसलमानो कलमे वारो पाक नबी जा परवानो उनन तो असा जे ला सब कुछ कयो सडी रात उजागा कयो निंड्रू फिटायो त मुझे बच्चे के तकलीफ न जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हुजूर संजी खिदमत में आयो तवज्जो कयो खैरपुर मीरस जा मुसलमानो पाक नबी के चवे तो सोना मुझो अबो मूसा ज्यादती तो करे मूसा जुल्म तो करे नबी से फरमाए केड़ी तो सा ज्यादती तो करे सही मां मिलकत मां कमाई मां गड कया मुझो अबो पुछंदो ही ना है मुझी मिलकत खर्च करे छडींदो आ पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने एकड़े सहाबी के मोकलियो तिन जे कुराड़े पी के माडे वठी वाक़ो तो अचे जने कुराड़े उन जे पी वट नौजवान सहाबी पहुतो के तो के दिलबर नबी घुरायो आ सहाबी जो हाजुर मां हला तो पर पुछा की किए मुखे हुजूर याद क्यों उन चिर गाली आए तुझो पुत्र तुझो नबी से वट शिकायत खणी आयो बाबू मुझी मिलकत खपाए तो छड़े पर मुखो पुछे ही नथो उन कुराड़े जी चीख निकरी वई रड़ निकरी वई दाह निकरी वई फैजाबाद कॉलोनी जा मुसलमानो अखिन मां गोड़ा वाहाई दो भी अचे पियो दिल जो दिल में रब सां ॻाल्हाई दो भी अचे पियो अची हुजूर जी महफिल में पहुतो ही मस्त जिब्रील अची टड़को कयो जिब्रील नबी साईं के जो साईं फैसले में तकड़ न कजो सैग में इन कुराड़े को दिल जो हाल बुधो दिल जो दिल में रब सां छा ॻाल्हाईंदो आयो अल्लाह से तुझा दिल जा राज बुधी वरता है छो त इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर अल्लाह फरमाए तो बाना तमा जे दिल के राजन के सीन के राजन के अल्लाह ही ॼाणींदो कुराड़े जे खिन मां गोड़ा पिया वहन पाक नबी इमामुल अंबिया के चवे पे मां रब के चवा पे मौला मौला मां केडियो हिन जे लाए दुआऊं भरियो अवा सच्ची बुधायो मानू शादी कंदो आ शादी का पो इहा ही तलब थींदी आ अल्लाह मुखे औलाद दी सही मां के एकड़ी जगह ते हमरा मिलियो मुखे जैसे औलाद न हुई मां अल्लाह जो कसम खणी चवा थो न डॉक्टर छडियम न हकीम छडियम पर मुखे पंजन मिटन माइटन शिरक जा कम भी वरता मां बंचम होतो मिले अकीदा भी मानू जा खराब था थन पर नी औलाद ला मरदो थो वते रब मुखे औलाद दे पर बेशरम औलाद के टके जो हया ना अबो घर में बीमार पियो पुछण नथो अचे अम्मा बीमार पिया उनके दिसण नथो अचे शर्म कर जे अज पीमा सा इहो हाल कई सुभाणे तुझा बच्चा भी तो सा इहो ही कंदई जड़ो बर्ताव कंदे ओड़ो वठंदे मां दिली दुआ करण आयो अल्लाह से पीमा जी पिट खां बचाए पाराते खां बचाए आमीन त चओ मां दिली दुआ करण आयो त मदीने वारे सैयद ते कलमे पढ़ण वारो बीमा जी आरा थवा खुश नसीब आयो दुआउं जा दरवाजा खुलिया पिया थव हज़रत मूसा कलीम ही रस्ते सा पे वनी अल्लाह फरमाए कलीम जी रब
चे पेरन के संभारे खणो चे जिंदगी में नचे अज छो तो चे अल्लाह फरमाए तो कलीम के जाडे तू वींदे है तुझी कुराड़ी अमड़ चीरी होंदी ही हथ खणी चौंदी मौला जाथे मुझे पुत्र जो पैर हुजे उते खैर कजाए जे मूसा कलीमा अम्मा मरी वई थी दुआ जा दरवाजा बंद थी विया थी तो खुदा जो कसम अधरात तई अम्मा बेचारी वेठी जागंदी पुटड़ो खैर सां अचे दर टपंदो अमड़ पुछंदी अबा दे खबर कुछ खाधो अथई न पुछंदी न था गलायो घरवारी बूथ सुजाई वेठी होंदी जो हाणे जो वे हेडे रुली पिनी आया मुझे लाए छा वठी आया हो चौंदी वठण बठण की जरूरत कुछ खाधो अथई ई थी अम्मा इयो थी अप्पो वेठो दर्दे निहारी दो खड़को थी दो दे खबर केर आयो मुझो लाल आयो ओ नौजवानो इन्हनि पोड़नि खे न रोवारियो खुदा जो कसम आहे जिन जा जीअर आहिनि न उन्हनि जी ख़िदमतूं करनि जिन जा मरी विया आहिनि उन्हनि जे लाइ वरी ख़ैर ख़ैरातूं मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह तबारक व तआला सभिनी जी पीउ माउ जी सभिनी नौजवाननि खे पीउ माउ जी ख़िदमत इज़त एहतराम नसीब करे आमीन त चओ अचे थो नबी साईं खे चवे थो मुंहिंजा साईं रब के चवा पियो त मौला तो छा न ॾिठो छा न हिन लाइ मां कयमि रोई रोई दुआऊं बि घुरियम पुटड़ो ॾिनई जेको भी मजदूरी कयां मेहनत कयां तगारियूं खणंदुमि तकलीफ़ूं कंदुमि पगर वंदा हा पंहिंजूं ख़ुशियूं ख़तम कयुमि सभु ख़ुशियूं पंहिंजूं बि हिन जी झोली में विधमि पाण सुठा कपिड़ा पाइण छॾे ॾिनमि सुठा कपिड़ा हिन खे पारायमि पाण सुठी जुती न पातम सुठो घर हिन खे ठाहे ॾिनमि ख़िदमतूं कयोमांसि जीअं मत को चवेसि त ग़रीब जो ॿारु अमीरनि जे ॿारनि सां मुक़ाबला करायामांसि साईं ज़िंदगी में तकलीफ़ न ॾिनमि जेको वसो हो मां न घटायो हे न साईं बाबो त मां वारो सुञो हो मिल्कियत मां कमाई अवा या मिल्कियत भी मिले इन कुराड़न की दुआओं मां अल्लाह जो कसम खणी बैत रबी में चवा तो जेके पी मां जा पिटियल हिन अज भी मां तोखे ॾेखारियां काफ़ी इलाकन में वीचारन के घर भी कोने पिनदा था जिन पी मां जो खिदमतूं कयूं जीव में जीव मिलायूं अल्लाह उन्हनि जे मथो राज़ी थी पियो पंहिंजी मेहर वारी नज़र कयईं करम वारी नज़र कयईं छो त अम्मा जे पेट में जॾहिं तूं असां हुयासीं अम्मा जे पेट में हुए अम्मा कॾहिं वीचारी ऊंधी न पई सुम्हे मत मुंहिंजे बचड़े खे तकलीफ़ न थी कॾहिं उढेड़ उल्टियूं मानी न पई वणे मथनि ते पटी ॿधी पई आहे थेली दवाउनि जी भरी पई आहे अस्पतालनि जे हवाले अल्लाह ख़ैर सां मुंहिंजो बच्चो ॼमी अॼु हे नौजवान मस्त थियो थो वञे चवे थो हे मां वारी कुराड़ी मेंटल चरियो तो जो नंढे हूंदे उन जी झोली में पेशाब कई गंद कई लैट्रिन कई जे अबो घर में अज जकने थुक थो चले तोखे बर्दाश्त नथी थे गिर कबर में तो खबर पवे पाक नबी इमामुल अंबिया जे रोए भी पियो नबी सही के चवे तो सोना नबी मोजा दिलबर नबी मुझो पुटा से मुखे ॾाढो प्यारो आ मुझा साईं मां रब के चवा पे मौला भली मुखे अबो न समझे पर कम अज कम एतरी दिल में मोहब्बत विझेस जो पाड़े श्री समझी कड़ी कड़ी मुखो हाल पुछण तो अचे सोने नबी जे अखिन मां लुड़क जारी थी विया नबी से रोइन भी पिया सोने नबी उन नौजवान जे गिरेबान का पकड़े धिको ॾेई फरमाए नौजवान खबरदार हे तुझो अबो आ हे मिल्कियत तुझी ना है तुझे अबे जी आजादे खर्च करे तोखे को पुछण जो हक ना है जे तोखे विकड़ी छड़े भी नखे अख्तियार आ छो तो तू भी पंजे पी जी मिल्कियत असा भी पी मां जी मिल्कियत आहियूं न नथा गलायो हा ना जी वर्दी नथा दियो अदा पी मां ॾिसो त केॾियूं ख़िदमतूं कयूं 9 महीननि खां पोइ आयो मां हिकिड़ी अस्पताल में वियुमि अल्लाह जो कसम खणी चवां नौजवान मिस्कीन गरीब ही बाहर फुट पेरी ते लेटे पियो रोए पियो मां चौदा खैर तो आहे
मुखे चेसे खैर केड़ो आ मौली साहब मिस्कीन माण्हू आ डॉक्टरन चयो त ऑपरेशन थी छा थींदी पैसा कोनन पर से पिनंदुम चवा तो खैर सा मुझो बच्चो सलामत अचे अड़े हुनन पिन्या तकलीफों सठूं पर पो भी अम्मा भी मौत हयाती जो झेड़ो तकलीफ में अखिन मां गोड़ा थवन पर पो चवे थी अल्लाह खैर सा बच्चो अचे खैर सा बच्चो जने दुनिया जे तख्ते ते आयो एक सूरन वारी रात का मां तकलीफ बर्दाश्त की सड़ी जिंदगी जे करे अमड़ जा थोरा लाहे बेशर्म एक मिनट जो थोरो न थो लाए सके अजो खुश नसीब आ जो अम्मा जे ला खैर खैरातन जो मौको थो मिले दुआउन जो मौको थो मिले तू वडो खुश नसीब आहे अल्लाह जाने तो तुझे पी मां जी खिदमत जे ला हमेशा पेश पेश आ दस बाने तुझा बच्चा भी तोखे दुआउन में याद कंदई न त करणी भरणी आबा जे अज तू कंदे सुबाने तुझा पुत्र भी तो साईं कंदा मां दुआ करण आयो आ त अल्लाह से पी मां जो फरमा बरदार करे ना फरमान न करे आमीन त पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोहणन जा सरदार नबी सवा लख नबियन जा ताज नबी ई रस्ते सा पे वणन त रस्ते सा वणन प्या तकड़े कब्रिस्तान में गुजर थी त कब्र में बाह जा उलांबा प्या निकरन रड़ियों चीखूं दाहूं बुधण में आयो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी रहा थो त शफीक नबी हड डोखी नबी दिलबर नबी जकरे तो असा जोड़ो होजे चवे बाबा असा जो कोड़ो वास्तो असा सखर जा ए खैरपुर बीरस जा मानू जानन छो तन जा मिट्रे माट हुंदा ए कायनात जला जो रहमत बन गई आए ओ सोनो हबीब दिलबर नबी उन कब्र जे मथो भी रहा संजन फरमाए सहाबियो फरमाए जी साईं फरमाए जो खबर कब्र कहजी आ साहबा जो से असा के खबर ना है अले कहजी आ नबी से फरमायो जो खबर तवा में हिकड़ो मानू वनी नथा सुञाणियो वनी मदीने की बाजार में ऐलान करे मन को मानू अचे मन नौजवान जी कब्र के सुञाणे मन को हिन जो छोटकारो थी वने हे रहमत वारो नबी दिलबर नबी सोहणन जो सरदार नबी थई जी तारीफ में रब से फरमाया मा रुसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रब से फरमाए तो मुझा दिलबर नबी तो के बिनी जहान जला रहमत करे मोकलम तो सणो सबीवी दिलबर नबी तो इंसान जला भी रहमत जानवरन जला भी रहमत पखन परंदन चीतन जरासिम जला तो मुहम्मद रहमत रहमतुल्लाह आलमीन नबी बिहरिया साहबी के मोकलियो साहबी ऐलान करे मोटी आयो अचे तो अची मानू की रश थी पीह पैजी वई कब्रिस्तान भरगी वियो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया जीनतुल अंबिया सवा लख नबियन के ताज नबी फरमायो ओ नौजवानो पढ़ो ॿियो त ख़बर है कब्र कहजी आ हिकड़े नौजवान जे अखिन मां गोड़ा पे वहन रोई तो चवे साईं मुझो सौट हो बे जो मुझो मासात के जो मुझो ही लगंदो हो नबी से फरमाए ॾियो ख़बरन जे वालदैन मुको जीअरो आहे उनन जो से अबो त मरी वियो त पर एतरी असा के खबर आ त कुराड़ी अमड़ जीअरी थस नबी से फरमाए जल्दी को देर न कयोनी कुराड़ी के मां मोहम्मद करीम दे वठी अचो अचे तो कुराड़ी के हुजूर से जो पैगाम मिलियो बेचारी पोड़ी पैरन में जुती न पाती लठ जी टेक ते पैर गिसकाईंदे नबी से जी खिदमत में अची पहुंची संजन फरमाए अम्मा तू ॾाढी कमजोर तू हलण जड़ी भी ना है मां मोहम्मद तोड़े पाण चाहा पर मिठड़ी अम्मा गाली आहे जो तोखे इनी जे करे घुरायो तुम इस त सही कब्र कहजी आ और जे अखिन मां लुड़क जारी थी आ रोई चवे थी सोहणा हबीब मुझा दिलबर नबी है मुझे जिगर जे टुकड़े मुझे पुत्र जी कब्र आ नबी से जो समा दे खबर पुत्र को राजियां या नाराज और जे अखिन मां लुड़क जारी थी आ रोई चवे थी साईं मां इन को ॾाढी नाराज नबी से फरमाए अम्मा वडी तकलीफ में आ हेठों भी बाह है मथों भी बाह है पासन में बाह है सजे खबे बाह थी मरे
माफ़ करे तमा थी चवे साईं दिल नथी घुरे जो मां इनखे माफ़ कया मूंखे ॾाढो ईज़ायो अथई मूंखे ॾाढो सतायो अथई नबी से फरमाया मां वॾी तकलीफ़ में माफ़ करेसि औरत चवे थी से दिल नथी मञे जो मां इनखे माफ़ कया पाण करीमन फरमाया मां कहिड़ो ॾुख ॾिनो अथई औरत रोई चवे थी अल्लाह जा हबीब मुंहिंजा सोना नबी वॾो सदमो ॾिनो अथई जो घरवारी जे साम्हूं मूंखे बेइज़त कंदो हो घरवारी जी इज़त कंदो हो उन जे साम्हूं मूंखे बेइज़त कंदो हो उन जो चवण वठंदो हो मुंहिंजो चवण न वठंदो खोड़ जाइन ते अहिड़ा वाक़िया तव्हां बि ॿुधायो शादी करे आयो मां जी मर्ज़ीअ सां अमड़ अची त जेकर मुंहिंजे पुट जी मर्ज़ी सां शादी थिए ख़ुशी ॾिसां पर उहा कुंवार घर में आई चए थी मां रहे या मां रहां नौजवान अम्मा के घर में थिका डी कढ़िया पर घरवारी के घर में रहा वो पिटियला मतलब पी मां जी बददुआ खणी क़यामत कारी करे मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह ताला पी मां जी इज्जत एहतराम खिदमत नसीब करे आमीन तो चो ना पाक नबी इमामुल अंबिया के चवे थी साईं मूंखे ॾाढो रंजायो थई मूंखे ॾाढी तकलीफ़ आ मूंखे ॾाढो सदमो आ मुझी दिल नथी करे जो मां हिनखे माफ़ कया मदीने जे मीर फरमाए मां वॾी तकलीफ़ में थी माफ़ करे औरत चवे थी साईं मुझी दिल नथी मञे सोहणन जो सरदार नबी थी दिलबर नबी थी जंहिंजे सदके रब जोड़ियो ही जहान थई उन इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया सवा लख नबियन जे ताज नबी जो औरत जे सीने दे निगाह पइजी वई ए नबी जी नजर जो पई तो औरत जो अंदर वारियूं अखियूं भी खुली वयूं अंदर वारा कन भी खुली विया अखिन सा पंहिंजे बच्चे के सड़के ॾिठई दिल वारे कनन सा पंहिंजे बच्चे जूं रड़ियूं ते दाहूं ते चीखा ॿुधई बचड़ो अंदरो रोई तो चवेसि ओ मुंहिंजी मिठी अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मूंखां ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ कर असांजा साईं हज़रत मौलाना मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारा जिन ॾिठा हा उनखे ख़बर आहे जो उनखे अल्लाह ताला ॾिनो हो कशफुल कुबूर कबर जे मथो पढ़न कबर वारे जो हाल रब उनखे ॾेखारी मूंखे यादि आहे साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखे साहब जो फर्जंद अर्जमंद मौलाना अब्दुल हई मरहूम रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि ॿिन्हिनि पी पुटनि जी कबरनि ते रहमतुनि जो मींहुं वसाए साईं जन उते आया हा मां बि उते हुयुमि साईं खे चई साईं मुंहिंजे बचड़े जे मथो पढ़ो ज़ालमनि गोलियूं हणी उनखे शहीद कयो गर्मीअ जी मौसम हुई छटी झले में खो साहब पाण ई मथो बीठो अधु कलाक पढ़ियो अधु कलाक खां पोइ मथे मुंहुं करे जो मुबारक थी पुट जन्नत में थी कलमे वारो हे त मदीने जो मीर सहणन जो सरदार औरत जो ॾिठो त रड़ निकिरी वे औरत चवे थी साईं मुंहिंजा किबला मुंहिंजी दिल बर्दाश्त नथी करे जो अखियुनि सां पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिसां तकलीफ़ में ॾिसां साईं मां पुट खे माफ़ कर अचे थो मां माफ़ी जो ऐलान कंदी वई कबर बाहि मां गुलज़ार बणजी वई कबर जन्नत जो बाग बणजी वई खुदा जो नालो थई खुदा जो नालो थी अबे अम्मा जी खिदमत कजा अबे अम्मा जी इज्जत कजा अबे अम्मा जो एहतराम कजा अल्लाह जाने तो पी मां जी बेइज्जती करण वारा दर पदर ते जलील ख्वार हिन जो मुझो सोहणो नबी दिलबर नबी इमामुल अंबिया पारत करे विया पाक नबी दुनिया जो जहान छडन पिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सहाबियो मां मोहम्मद करीम दुनिया छडियो तो वञा पर मुखो बाद में हिकड़ो मुझो परवानो दीवानो ईंदव साईं कुर्बान वञा पो छा कयूं मुझे सोहणे नबी दिलबर नबी फरमायो नको तवा पंहिंजे लाइ दुआ घुराइजो ओवेस नालो तस करण जे मुल्क जो आ वडो अल्लाह जो नेक बानो आ साले बानो आ बहरहाल कुछ अरसो गुजरी वियो वो उवैस करनी मदीने जे घिटन में ही चरन वांगुर रोइंदो पियो मानो पुछन ता किया आयो चे मां मिठड़े मोहम्मद जी ज़ियारत ला आयो सहाबा मिलिया चे तो हुजूर सही त दुनिया के छडे असा के यतीम करे विया नबी सही त रोज़े अतर में वनी सुता हिन त रड़ निकरी विस चे नालो साथी
जे ओवेस नालो आ करन खो आयो आ जे जल्दी कर देर न कर तू असा जे ला दुआ घुर चे मां तवा जे ला दुआ किए घुरा मां सहाबी ना हा तवा सहाबी आयो जर हुजूर से तुझे ला चई वियो हो नबी से चई वियो हो नबी जो हुक्म थी दुआ घुर दुआ भी घुरे पियो रोए भी पियो दुआ का पो सहाबा पूछा गुजर दे खबर केड़ो अमल थी जे बियो त मुजो अमल कोने को माके नबी सोहणे जी डाडी सिक ही माते हुजूर सन जी जियारत करे ता मिठे मोहम्मद जो दीदार करे ता पर मुजी अमड़ कुराड़ी ही मान जी खिदमत कंदो पर हुजूर सन जो पैगाम वट पहुतो जो पी मामो एकड़ो भी जियरो आ वो माडे न जो जी खिदमत करे घर बैठे हज उम्रे जो सवाब मिली यार उन दिया का वठी मां अम्मा जी खिदमत कंदो अम्मा जी खिदमत कंदे कंदे मुझी अम्मा भी फौत थी गई मां चे माने छो न सोने मोहम्मद पाक नबी जी जियारत करे हित जो आयम तो सोहणो नबी भी ना है पाक इमामुल अंबिया भी दुनिया जो जहान छडे विया है सहाबा रोई वेठा त वडो अमल क्यों थी वडी नेकीअ जो कम क्यों थी जो अम्मा जी खिदमत जे करे रब तो जो केडो न शान ऐं मान ऐं मर्तबो मकाम मथे कयो आहे ओ खैरपुर मीरस वारा अंधो न थी जा मत इन सा फिटाए हड़न हली वने मत क़यामत कारी न थी वने मत काश दुनिया में न बचे अल्लाह जो कसम खणी मां बुधाया तो एकड़े इलाके जे अंदर छो तो इलाके जो नालो न वठनम बदनामी थी के शहर जो नालो न थो वठण घुरा थी सके तो तवा जो कोई इलाको वेझो न होजे एकड़ो नौजवान पुट पंजी अमड़ के घर में धिक्का दी कढी मां बेचारी मोटी आई वरी दरवाजे ते आई वरी धिक्का दी बाहर कढी मां चे पुट कंजे दर ते वने तू ही तो मुजो एकड़ो पुटरा तोखे लाडन नखरन सा मां पालिम मरी खिदमत कम तो जो अबो भी दुनिया में हलियो मां जवानी सजी तुझे मथो खर्च करे छडम मजदूरी कम पाड़े ओड़े वारन जा छाव मलम मेहनत कम सब कुछ कमाए तुझे मथो लगाए धिक्का देने से निकरी वन तुझी रहण जी जा हिते नाही मां बियो कुछ न छे चे अल्लाह कंदोई कख भी घर में न बचंदो छा चे कख भी न बचंदो अल्लाह जो कसम खणी बैत रब्बी में चवा थो मां घर मो निकती मस रोईंदी वई अल्लाह जो एडो अजाब आयो एडी मुसीबत आई छल न पकड़े त देर न थी छडियो वेठो आ पर पंजे मिठे मोहम्मद करीम जे दुआ के करे छडियो वेठो आ जो सोहणे नबी भारत कई रब्बा दुनिया में जलील न कजान शक्लों न मटाए जान त पी मां जो ना फरमाने ते जमीन में कदी भी न रहा जमीन उनके अंदर गिड़काए वने हा पर मदीने वाले की दुआ हुई तरफ केडा भी गंदा थी मां मोहम्मद के नाले जे करे दुनिया में रहम करम कजान बाकी क़यामत में हिसाब बढ़ जाए अच्छी मुसीबतों परेशानियों रहियूं अच्छी बीमारी लगस घर में पाण के बीमारी रबड़े नस सजी मिल्कियत पंजे मथो खर्च करे छडी जाए विकई दरपदर थियो पिनंदो वते पियो बच्चन सूदो जलील तबाह बर्बाद थियो ओ खुदा जा बाना पी मां जी आह निकली वई हड़ हे पिटींदा न थी दिल मो आह निकली वेन क़यामत कारी थी विंदई रब के राजी करनो थी त पी मां जी खिदमत कर पी मां जी इज्जत कर पी मां जो एहतराम कर बिड़क बीनन जे सामो नुकशंदो कर उफ भी न जो जाए एड़ा लफ्ज न चो जाए मत उनकी दिल में को दुख पहुंचे मत सदमो पहुंचे जे नंढे हुंदे तू जेके गालियों कंदे हे जी सा मिलाइंदा जेके जो चवे लफ्ज हाजुर अब्बा हे भी तुझा पूरा क्या तो करे न करे पर अबो हाजुर अम्मा हाजुर सब गालियों हन जी मनी पर हे मोतबर अज पी मां छड़ो न काशे चवे अंगल करे चे पोड़ा मथो थी खराब पैसो ही कोने घरवारी छड़ो हितो हकल दे फोन करे वारो कजा मुजला हे शई वठी अचा थी हाजुर साईं ओ कर्ज पटींदो पिनींदो जरूर वठंदो
खुदा जो नालो थी, खुदा जो नालो थी। अबे अम्मा जी खिदमत करने जो दुआऊं मिले तो खुदा जो कसम ही जहान भी सोहणो तो हू जहान भी सोहणो थी वेंदो। मां दिली दुआ करना आयो आहियां अल्लाह ताला हिन फैजाबाद कॉलोनी के जेके इन मस्जिद में जलसे में आया हो, कारी अब्दुल वहाब जी घरवारी जे ईसाले सवाब जे मौके ते, कारी खलील अहमद जी अमड़ जे ईसाले सवाब जे मौके ते जेके गड थिया हो, मां दिली दुआ करना आयो आहियां अल्लाह ताला दुनिया में असा के पी मां जूं दुआऊं ऐं पी मां जूं खिदमतूं ऐं पी मां जे हुक्मन ते जिंदगी गुजारण वारो बनाए। चओ इंशाअल्लाह पी मां जी खिदमत कंदासीं। चओ त सही न। एवरी कावड़े वेठो आ अल्लाह जो कसम खणी चवां थो पी मां का कावड़ न कर। ये उडामी वेई न पखी पो खबर तने शाह अब्दुल लतीफ भेटाई घोट चवे तो पखिन पोखी पोख पर प्राण हुआ परदेसी, लगी अहड़ी ही रजो पखी पकल पोख छड़े हलिया वया। चेतो पोढ़ो थियो न सिच झूनी थी न जमीन, बनिय ते खणी बिज हारी दड़ हारी भी हलिया वया। चेतो सुता उठी जाग निंड न कजे एतिरी, मत सुल्तानी सुहाग निंड कदे न मिलई। अबो अम्मा हलियो वही पो पछताईंदे रत जा घोड़ा हारींदे। मां खुदा जो कसम एड़ा मानू डिठा हन जेके जीअरे पी मां जे ॻाल्हाइण भी बर्दाश्त न कंदा हा, वेझो भी न वींदा हा। जॾहिं अम्मा दुनिया में हुई मां हिकिड़े नौजवान खे हाणे 2-3 ॾींहंनि जो तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां। अची मां जे पेरनि खे चुमे, अची मां जे मथो हर हर अची बीहे। माण्हू पुछनि पिया ख़ैर त आहे, हर हर अची रोए थो, अची रड़ियूं दाहूं चीखां पियो करे। मुंहिंजे भाइरनि मूं मिटनि मूं अज़ीज़नि मूं ॿुधायूं चयोसीं मां असां ॻाल्हाईंदो ई न हो। हाणे मथो अची अफ़सोस तो बीठो करे, पर खुदा जो कसम उनके पुटड़ा हा, पर जेके भी पुट हुया मां अदद नथो ॿुधायां, उहे कोई भी मां जी खिदमत न करे, अबे जी खिदमत न करे। पर अल्लाह जी कुदरत मां या ॾिठुमि उहा अम्मा वेचारी न्याणी जे दर ते फोत थी वई, पर मां जे मथो अची करे उनके को रुपयो भी खर्च करण जो मौको न मिलियो। जॾहिं दम परवाज़ थी वई त न्याणी जे घर मां उनजो जनाज़ो निकितो। मां तव्हां खां पुछां थो पिया छा उन अम्मा जी दिलि में आह निकिरी हूंदी। मां उहे भी ख़ुश नसीब माण्हू ॾिठा आहिनि। मां काफ़ी जनाज़नि में शरीक थींदो आहियां त हिकिड़ो कुराड़ो वेठो हो अछी ॾाढ़ी सां, मूंखे चए मौली साहब मुंहिंजी झोल में अम्मा सुती पई ही, रोए भी पई, अखियुनि मां ॻोड़ा भी वहनसि पिया। मूंखे चवे पई पुट कलमो पढ़। मां चयोमांसि मां तूं कलमो पढ़। चई अबा मां त कलमो पढ़ियो थमि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु। अबा तूं भी कलमो पढ़। अबे अम्मा के मोहब्बत प्यार सां जे तोखे पालियो न पिछाड़ी में ये कमजोर थी विया आहिनि, ये अॼु तुंहिंजा मोहताज आहिनि। अॼु इन्हनि खे दुनिया में नंढे हूंदे जेके तोखे सीने सां लॻायो, तूं भी सीने सां लॻाए, तूं भी प्यार कर। पोइ ॾिस त नंढियूं दुआऊं मिली वई, ठिकर भी सोना थी वेंदई। अल्लाह जो कसम खणी चवां थो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो हैदराबाद में, मूंखे चवे पियोसीं बाबो मुंहिंजो पोड़ो थी वियो, खंगारो उछले। मां हथ झलियांसि, बुक झलियांसि, बाबा हेॾे उछल लेट्रिन करे। मां झोल झलियां, बाबा हिते कर। खुदा जो कसम जे एॾी ख़िदमत कयमि, एॾी ख़िदमत कयमि, अबे खे का तकलीफ़ न ॾिनुमि। मुसलमानो कलमे वारो उहो रोए पियो। मूंखे चए मौलाना जॾहिं आख़िरी घड़ी अबे जी ही रोए बि पियो, मूंखे चयो पियो पुट अल्लाह कंदो ठिकर भी सोना थी वेंदई। मूंखे चएसि मूंखे अबे जी दुआ थई, अम्मड़ जी मूंखे दुआ थी, मां जी खिदमत कई थम। अॼु अल्लाह मूंखे एॾो नवाज़ियो आहे, एॾो मूंखे रब नवाज़ियो आहे जो उनजी खिदमत जे करे मुंहिंजा पुट ही मुंहिंजा नौकर बणिया मुंहिंजे अॻियां बीठा हूंदा आहिनि। हिकिड़े खे सॾु कंदो आहे त 4 पुट अॻे चवंदा आहिनि जी बाबा जी बाबा, अॼु तूं खिदमत कंदे इहे बि कंदई, अॼु तूं अबे अम्मा जी खिदमत न कंदे त इहे ईअं तोखां बेज़ार थींदा जीअं तूं हिननि खां बेज़ार। चओ इंशाअल्लाह पी मां जी खिदमत कंदासीं। चओ त सही न। अब खबर अथव अलाए कहिड़ी महल मौत का खबर ना है, को पतो ना है। उजड़ गया वो बाग जिसके लाख महली थे, सिकंदर जब दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे।
सिकंदर जुल्करनैन जंहिंखे सिज उभरण खां वठी सिज लहण पे रब करीम हुकूमत ॾिनी पर दुनिया खे छॾे पियो त अज़ीज़न क़रीबन खे सॾु करे हींअर जॾहिं माण्हू दुनिया छॾे वेंदो आहे उनजो जिस्म खफ़न में ढके छॾिबो आहे। महिरबानी करे मुंहिंजा ॿई हथ खोले छॾिजो तरीक़े चवण वारे चयो उजड़ गया वो बाग माड़ियूं हे महलात हे बंगला सभी ते धूड़ पिया पाई गई के तो काफिला के वया हिन दार दुनिया खे छॾे। अॼु ॿुधी वञ खैरपुर जे मैसर एको साउंड जे ज़रिए खुदा जो कसम वरी हेडो मोबाइल भी भरजे थी कुंड कुर्श में तवाजा ही आवाज है जलसन जा आवाज जो घर घर में पहुंचंदा ए खुदा जो कसम बेदीन जलसा बुधी कुरान बुधी सिरात मुस्तकीम ते अची विया। खुदा जो कसम अबे अम्मा जा नाफरमान आलमन जा वायद बुधी पीमा जी खिदमत करण वारा बणजी विया जिन अजो को ही जलसो करायो इन जो खैर रुपयो रुपयो भी तो सकार दो बणजी वियो। खुदा जो कसम जो ओ नेकीअ जो कम कंदा त खलील अहमद जी अम्मा के अल्लाह कब्र में जो अजर पियो ॾींदो जेकॾहिं हिकिड़ो बि बेनिमाज़ी बणजी वियो उन अम्मा खे सवाब क़यामत ते जो उनखे बि मिलंदो हुनखे बि रब जुदा ॾे। अहिड़ा नेकिन जा कम कनि असां वरी आलमन खां परे दीन वारनि खां परे अल्लाह शन रहम करे मस्जिद केतिरी आहे इहा बि भरे न सघिया। छा भला हे फैज़ाबाद कॉलोनी खैरपुर वारा सदाई जीअरा हूंदा व नथा ॻाल्हायो। तवा में केड़ो मानू आ जो उथी अज मुखे चवे मौली साहब मां अज रात सजी जीअरो रहंदुम सुबह तोखे जिंदा मिलंदुम पक न का खबर कानी। खोड़ मानू सुतारा जो बिस्तरे ते सुबह जो ऐलान थियो बाबा अचो फलाणे जो जनाज़ो जे रात सुमाणी गड होयो होटल ते चाह भी पीती से कीअं मरी वियो ते कीअं मरी वियो जीअं मौत ईंदो आ बहानो तो बढ़ गया जे कुरान तो फरमाइजा जा अजलो ला यस्ताखिरून सातम वला यस्तकदिमून। रब से फरमाए तो अजल जो टाइम आयो मिनट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदी मौत जी तैयारी कर तरीके तो मुसाफिर घड़ी अकान इंसान आ जो आयो दुनिया में सो मेहमान भी दुनिया में आयो आ मुसाफिर आ कब्र दे वणो आ हेते त दुनिया में मामा तो करे पर जडे कब्र में सुते पो पतो कोने हेते त चवे तो मां डाढो मुर्स से मुझे नाले को मानू डकंदा है से मां वडो होशियार मानू पैसे वारो मानू गाड़ी में एयर कंडीशन बंगले में एयर कंडीशन जे बिजली वने तो जनरेटर हली विंदो आ नौकर हलाइंदा काडे वियो आमिर लियाकत डॉक्टर आमिर लियाकत वडो दौलतमंद पैसे वारो हो रात जो सुतो ऐं ॾींहं जो मंझंदि जे टाइम ते ॿुधाइनि था अंदर सुतो आ कमरे में वियो आ बिजली भी वई जनरेटर भी पाण हलायो थई वरी अंदर वनी लेटियो आ त नौकर चयो त बिजली आई आ पर साहब अले छो न थियो आ जनरेटर त बंद कयांस अंदर जो वनी त बेड ते टंगू लड़कन थी पयो जवान जो दम परवार थी छो छतो थियो आ दुनिया में मामा तो करे हितो हलणो थी हितो वणो थी उन कब्र में अकेलो समणो थी सौड़ी सामी में समणो थी इन कब्र में विंदो उते मलाइक जडे सवालन जवाबन करण वारा ईंदई उते पो पतो पवंदो जडे मुनकर नकीर उते कब्र में पहुचंदा हे ॾिसी करे चंदो हे केर ने अणगिठल मानू पहुताइन मां त जिंदगी में ॾिठा ई ना हा के तवा केर आयो जैसा मुनकर नकीर आया सवाल जवाब करण वाला यार मां त जीअरो आ वेठो आ तंदो जीअरो ना है तू दुनिया छडे आयो आ पंजी पोशाक त दिस हेडे होडे तकींदो कपड़न के थलाइंदो चंदो कपड़ा त वाके सिबियल ना आइन हे त फाटल कपड़ा आइन जो तकींदो चंदो हे त फाटल भी ना आइन सिबियल ना आइन अणसिबियल कपड़ा आइन वाके खफन पे जियो आ अज अकेलो कब्र में पहुंची वियो आ ओ मुजादा जते को रड़ियो न बुधंदो चीखा न बुधंदो ताहू न बुधंदो उन कब्र जे ला भी कुछ सामान तैयार कर ये तो आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का है पल की खबर नहीं हुस्न फानी की सजावट पर अगर तू जाएगा आलमे फानी से धोखा खाएगा मुन्नकिश सांप है डस जाएगा रहना गाफिल फिर वहां पछताएगा कह तो एक दिन मरना है आखिर मौत है 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है कह तो कब्र रोजाना करती है पुकार मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार कर ले तौबा रब की रहमत तो है बड़ी
तौबा कर, अज गुनाहन का तौबा कर। अदा जे पी मां के नाराज क्यों थी तो रातो वाह वनी परचाए, पर जे नाराज थी तो खो हलिया विया तू परचाए न सकियो आ। ओ बदनसीब अबो अम्मा नाराज थी दुनिया छड़े विया थी। आ तमा तोखे मुफ्त में तोखे अमल थो दसी वञा, मौलवी साहब तोखे को तावीज़ लिखंदो भी फीस वठंदो, डॉक्टर चेकअप कंदो भी फीस वठंदो, पर मुफ्त में अज तोखे मां दसियो तो वञा। बेली कोशिश कर अबे अम्मा सा ठाह मन थी वनी, जन्नत मिली वनी। पी मां जो पिटल भली केडे भी मर्तबे ते मकाम ते पहुंची वने, दुनिया साईं साईं करे, पर मुझे दिल पर फरमायो जन्नत न मिलंदस। भले मौलवी हुजे, कारी हुजे, पीर हुजे, ओ वडे मकाम ते पहुतल हुजे, पर पी मां जो पिटल जन्नत न मिलंदस। मां दिली दुआ करण आयो आ, अल्लाह दुनिया में उनन खे राजी करण जो असा के मौको नसीब करे। पर यार जेकने दुनिया में तो उनन सा परचे परचा उन के न सग्यो, उन के राजी करे न सग्यो आ त मां तोखे दसिया मुझे साईं फरमायो दुनिया में उनन जे ला पो इस्तगफार करो, उन जी गुनाह जी रब को माफी वठ, इस्तगफार घणो पड़े इन पी मां जे ला। मन अल्लाह हुन के माफ करे, मन क़यामत में हु दिसन मन तोखे भी माफ करे छे। रब सही चोंदन तवा वडा गुनाहगार होयो, मुजरम होयो, ता जो बचड़ो तवा जे ला गुनाह जी माफी मोखो घुरंदो रहयो आ, इस्तगफार पढ़ंदो रहयो आ। इनी घणे इस्तगफार पढ़न जे करे बख्शो तमाम तवा भी इंसान लिखो न कयो। सो इनी जे करे ओ मुजा प्यारा दा पीमा जा वडा थोड़ा थई, वडा एहसान थई। अल्लाह जाने तो सजी जिंदगी जे करे उनन जा थोड़ा गाईंदो वते, सजी जिंदगी उनन जो खिदमतू कंदो वते। एक थोरो जको आ जमण वारी रात वारो भी लाहे न थो सके। 9 महीनन का पो अम्मा जे पेट को बाहर थो अचे। ॾिसो तो सही केडी अल्लाह जी मेहरबानी, अम्मा जी दिल में मोहब्बत ऐं शफ़क़त भरण वारो केरा। अब ॻाल्हायो तो सही, बार बाहर आयो, रड़ियों पैजी वयूं, चीखा पैजी वयूं, उहा उहा थो करे। ओ खण दे ताई नाड़ो भी कटे छॾियुस, रोई थो चवे ओ मिठा रब हाणे त बुख मरी वेंदुम। अर्श वारो तो चवे गणती न कर, जन नलकी डों खाईंदे नाड़े डों खाईंदे मानू तो के बीमार छड़ींदा। छो तो बीमार मानू के डॉक्टर ड्रिपन सा खाराइंदा हन। हाने हेडो मरीज सडबे, हाने तो के इज्जत वारो इंसान तू शान वारो आहे। तडी फरमाए लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। अल्लाह फरमाए तो 18,000 मखलूक पैदा कम, लेकिन समूरन को सोहणे में सोहणो, हसीन में हसीन करे इंसान तोखे पैदा कयो तम। वो इज्जत भरिया इंसान। हाने तू हेडो न खा, हाने तू हेडो खा, से एडो जिंदगी में खादो ना है, सिखो ना है। पर मैं मुजा बाना रोण तो जो कम, उहा उहा करण तो जो कम, तुझी अम्मा जे छाती के जोश ॾियण मुंहिंजो कम, तुझी अम्मा जे दिल में मोहब्बत विझण मुंहिंजो कम। अम्मा खणी करे वात तुंहिंजो पंहिंजे थञ ते रखंदी, चुस्का ॾियण तुंहिंजो कम, मिठो खीर पीआरण मां अल्लाह जो। सच्ची बुधायो जेके मस्जिद में पी वेठा हो, तवा अम्मा जो खीर पीतो हो या न? नथा ॻाल्हायो, पो भी अम्मा जी नाफरमानी सीने से लगाई वेठी आ। अल्लाह अल्लाह जी लोली भी हले थी। अल्लाह मुझे बच्चे के निंद्र भी दे, पेट भी भर दे। पान बेचारी तकलीफ में मथे ते पट्टी बदी पया, अदरा जो चीख कहीं उठी वेठी आ, बच्चे के थन थी। बिन 2.5 सालन से पहतो मां भी परे किस पुट हाणे वडो थियो आ। हाणे मुझो खीर तू न पी, हराम थई। मुझो खीर हराम आ त रोवण वेठो। रबा हाणे त भुख मरी वियम, अम्मा भी परे क्यों। फरमाए अम्मा परे क्यों थी, मां अञा भी परे न क्यों थमाई। चओ न सुभान साईं, भुख मरी वेंदुमि। फरमाए न मुंहिंजा बाना हाणे अहिड़ा मोतीअ जड़ा ॾंद ॾियाई थो। खणी जेका शइ वात में रखण तुंहिंजो कम, चबाण तुंहिंजो कम, पेट में पहुचाण तुंहिंजो कम, तुंहिंजे हाज़मे के बराबर करण मां अल्लाह जो कम। हेॾे माॾे तकियो, बस मुंहिंजो लहण जो नंबर अची वियो आहे। माशाअल्लाह, छड़ो न हाज़मो ख़राब थी वञे। सची ॿुधायो जेके मस्जिद में वेठा हो, सॼी रात सुकून न थियसि। न्याय लाइ मां ग़लति थो ॻाल्हायां,
हेॾे सरे रब जो दर छॾे दर पदर न थियो उन साईं जो दर वठो जेको पूरी दुनिया जो ख़ालिक मालिक। अल्लाह रवाणे त बुख मरी वेंदुमि रब तो चवे बुख न मारींदो मां गणती न कर। साईं ॾंद ते ॾिनई तुंहिंजी वॾी महिरबानी पर मां नंढपिण खां खीर पीतो अथमि खीर जो आदी खीर खपे। अल्लाह फरमाए तो वद मिन लबनन सुभान अल्लाह ही नथा कयो पघर मां पैजा कढिया आहिनि तव्हांजो ज़रो बि न वियो आहे पोइ बि सुभान अल्लाह ज़ोर न आहे। इंशाअल्लाह इन पघरनि जी क़ीमत क़यामत में लॻंदी। अॼु तोखे क़दुर न आहे क़बर में घिरण खां पोइ पतो पवंदो। वद मिन लबनन खालिसन साइवल लिशारिबीन रब तो फरमाए मुंहिंजा बाना अगे अम्मा जी थनमो तोखे अध पा मिलंदो हो हाणे 5 किलन वारी मेह तुंहिंजे इंतजार में ॻऊं बकरियूं तुंहिंजे इंतजार में रिढूं तुंहिंजे इंतजार में जंहिंजो खीर वणी वरी पी मां अल्लाह जी नेमत जो शुक्र भी अदा कर अबे अम्मा जी इज्जत भी कर त राज़ी थी वरी मां जन्नत ॾेई छॾियां। अच्छी दाढ़ी थी वई आहे अब ॾे ख़बर निमाज़ जे मौली साहब दुआ घुर अल्लाह नसीब कंदो। अल्लाह त नसीब क्यों थई जो तोखे मुसलमान जे घर में पैदा की अञा छा करे वरन के हिंदू के बागड़ी के कोल्ही के माड़े के डेढ़ जे घर में पैदा करे हा जो कलमे वारे जे घर में पैदा करे 5 वक्त तोखे आज़ान जो आवाज ॿुधाए तो अञा भी तोखे शर्म लज गैरत न आई जो साईं जे दर ते वञी सर रब जे दर ते झुक। मां पंहिंजे दोस्तन के अर्ज कयां थो अमड़िन अजड़न के भी अर्ज कयां थो अम्मा ओ अदा जे तू रब जे दर ते झुकंदे त रब औलाद तोखे झुकाए ॾींदो पर जे तू न झुकंदे त पोइ खुदा जो कसम ॾाढो ॾुखियो थी अॼु वाइदो कर त रब जे दर ते झुकंदुमि। मौज़िन आज़ान ॾींदो आहे कंहिंजो नालो थो वठे वडेरे जो सर नाहे के पीर जो सर नाहे के मौलवी जो सर नाहे के उस्ताद जो सर नाहे उन्हीअ जो सदा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। चो इंशाअल्लाह नमाज भी पढ़ंदासीं पी मां जी इज्जत भी कंदासीं। मां दुआ कयां थो अल्लाह साईं उन मां मरहुमा साइण जी क़बर के जन्नत जे बागन मां बाग बनाए जंहिंजा बचड़ा वरी कुरान जा हाफ़िज़ भी कारी भी खुश नसीब आ उहा मुर्स भी कुरान जो हाफ़िज़ कारी बच्चा भी कुरान जा हाफ़िज़ कारी। ये जॾहिं मस्जिद में घिरंदा अञा हथ मस ॿधंदा सुबहानकल्लाहुम्मा व बिहम्दिका उन साईं जी तारीफ करण बीहंदा अर्श वारो रब तो चवे मलाइको तकियो इन अम्मा जा बच्चा नमाज में मौजी तारीफ था करें कि हिन जी कबर में अज़ाब थे कि मां हिन खे मुसीबत में ॾिसां कबर के जन्नत जे बागन मां बाग बनायोस पुट भी था कुरान पढ़न त मुर्स भी बीठो कुरान थो पढ़े वरी मदरसन में भी रंग लगा पिया राजी गोठ में भी मदरसो त कराची में भी मदरसो त फैजाबाद में भी दीन जो फैज़ जारी रखी वेठो आहे। मां दिली दुआ करण आयो हां त अल्लाह ताला तहां जी औलाद के नेक साले करे जो कुरान मजीद जो परवानो ते दीवानो करे आमीन। कुरान वारन सा प्यार कयो आलमन सा मोहब्बत कयो हक जे आलमन सा प्यार कंदो अखिन बूटन का पो नतीजो सुणो। मां दुआ करण आयो हां अल्लाह महबूब नबी जो आशिक करे। अल्हम्दुलिल्लाह मुझो उसूल आहे को बुजुर्ग अचे त मां उनखे 2 मिनट भी न विहारियां पर मां चुम त मुझा पघर निकता आहिनि त कुछ ॿियनि जो भी पघर कढां पर तव्हांखे पखा लॻा। कारी साहब भी वॾो होशियार आहे कुर्सी अहिड़ी जाइ ते रखे जो को मुक़रर बयान करे त भलो उन जा पघर निकिरे इंशाअल्लाह मरण खां पोइ रब असांखे इन जो नतीजो ज़रूर ॾेखारींदो। तव्हांजे भी अचण खे मुंहिंजे भी ॿुधाइण खे रब क़बूल करे पर मुंहिंजो सफ़र जो संगती नातफ़ा न नंढड़ो फ़िक्रे आख़िरत ते सोणे नबीअ जे शान में हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदो ॿुधायो कि न थकी पिया हो
वेठा त ईअं हो जीअं चिड़िया घर में प्लास्टिक जा माण्हू हूंदा आहिनि साईं जून जो महीनो आहे सो इन्हीअ जे करे हे गज़ल तव्हांखे ॿुधाए त ईअं बंदि हथ न हुजनि थोरो मिड़े हथ खोलजो हेॾे होॾे सम्झी वियो अलाए न ऐं इंशाअल्लाह ताला सोणे नबीअ जी शफ़ाअत थींदी बुॾल बेड़ो तरी पवंदो जहन्नम खां बची जन्नत हलबो व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह को साथ दींदो उते पोशाफे हुजूर थींदो जिते न साथी को साथ दींदो जिते न साथी को साथ दींदो उते पोशाफे हुजूर थींदो असां में आहिनि गुनाह कई असां में आहिनि गुनाह कई खुदा खां माफ़ी वठी सो ॾींदो अबो अमा बि न साथ ॾींदा बचा बि तिन खां परे थी वेंदा अबो अमा बि न साथ ॾींदा बचा बि तिन खां परे थी वेंदा मगर असां खां मिठो मोहम्मद मगर असां खां मिठो मोहम्मद परे न थींदो परे न वेंदो जिते न साथी को साथ ॾींदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफे हुजूर थींदो ज़मीन हूंदी त पियल समूरी पघर में माण्हू जिते पिया ॿुॾंदा ज़मीन हूंदी त पियल समूरी पघर में माण्हू जिते पिया ॿुॾंदा धणीअ खां जन्नत वठी ॾियण लाइ धणीअ खां जन्नत वठी ॾियण लाइ उते असांजो हबीब ईंदो जिते न साथी को साथ ॾींदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफे हुजूर थींदो पढ़ियो आ शहज़ादा जंहिं बि कलमो परे कुफर खां ऐं शिरक खां थिया पढ़ियो आ शहज़ादा जंहिं बि कलमो परे कुफर खां ऐं शिरक खां थिया उन्हनि जी आका कंदो शफ़ाअत उन्हनि जी आका कंदो शफ़ाअत उन्हनि जी महबूब भर झलींदो जिते न साथी को साथ ॾींदो जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफे हुजूर थींदो असां में आहिनि गुनाह कई असां में आहिनि गुनाह कई खुदा खां माफ़ी वठी सो ॾींदो